नवतेरो मामा के बेगनासी जिते दादू के नाले घाड़वा समेत मुख्तलिफ वाहन जे कपरन ते आबाद रहवासन तरफा एहतजाज कयो वियो आहे। रहवासन आबपाशी खाते पारां घर खाली कराइण लाइ नोटिस ॾियण ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नवतेरो मामा के अपडेट कयूं पिया जिते मुज़ाहिरीन जो चवणो आहे त असांजा वॾड़ा दादू केनाल ठहण खां अॻु हिन ई हद ते आबाद हुआ, हाणे घर खाली कराइण लाइ नोटिस ॾिना पिया वञनि। नवतेरो मामा के अपडेट कयूं पिया दादू केनाल ऐं घाड़वा समेत मुख्तलिफ वाहन जे कपरन ते आबाद रहवासन तरफा एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। नूर मोहम्मद सुमरो लाइन ते मौजूद आहे। नूर, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी बिल्कुल, नवतेरो भरिसां दादू केनाल ऐं घाड़वा समेत मुख़्तलिफ़ वाहन जे कपरनि ते आबाद ॻोठाणनि ऐं शहर वासियुनि खे हाई कोर्ट जे हुकुम ते आबपाशी खाते पारां घर खाली करण लाइ नोटिस जारी कया विया आहिनि। नोटिस जारी कंदे ॻोठ फुलकोटरा, ॻोठ मुंशी खुदा बख़्श, ॻोठ साबल चूणे जो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि ऐं शहरनि पारां घर खाली कराइण ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॿुधायो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु त असांजा वॾड़ा दादू केनाल खां अॻु हिते आबाद हुआ ऐं उन खां बाद असां हिते आबाद हुआसीं। हीअ असांखां ज़बरदस्ती घर खाली कराए रहिया आहिनि। उन्हनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे अपील कई त असांखे बेघर थियण खां बचायो वञे, न त असां वटि जीअण जो ॿियो को सहारो न आहे, असां ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थींदासीं। जी, वॾी महिरबानी नूर मोहम्मद अपडेट करण जे लाइ।